जी बिल्कुल नाज़रीन, जेका GDA जा उम्मीदवार जेका क़ौमी तक है 215 डॉक्टर अरबाब गुलाम रहीम साहब जिन पंहिंजी वर्क मुहिम जो जेको आहे उहो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। हिन वक़्तु इस्लाम कोट जे कोली पाड़े में पिया हलनि। असां साण थरपारकर जी सियासी सूरत हाल मुतलिक़ ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। छा था सम्झो हिन वक़्तु थर जी सियासत तव्हां कीअं था ॾिसो मौजूदा जेका सर जी सियासत जेका आहे सा वॾी तब्दील आहे। माण्हुनि खे इन 15 सालनि खां पोइ सम्झ आई आहे ॻाल्हि, असल उन्हनि सां फ्रॉड थियो कहिड़ो आहे। सो उहो फ्रॉड माण्हुनि खे सम्झ अची वियो आहे। हाणे माण्हुनि में वॾी तब्दीली आहे। इहो जेको शहीदनि जे नाले ते ॿियनि घणनि मज़लूमियतनि जे नाले ते जेके वोट वठंदासीं इन दफ़े इनशाला कोन मिलंदा। अच्छा डॉक्टर साहब, जेको 15 साल पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही, तव्हां मुखालिफ़ हुआ ज़रूरु, इन्हनि जी जेका कारकर्दगी आहे तव्हां कीअं था ॾिसो जेका 15 साल कारकर्दगी त अवाम ॿुधाए न। असां त पहिरें ॾींहं खां डे वन खां सुञाणूं था थी छा कंदा। या FIR दाख़िल करायूं, इंतकामी कार्रवायूं कयूं, ठेका पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनऊं, पैसा खाधऊं, टाउन कमेटियुनि मां पैसा कढी कोरा ई कोरा खाई आहे, न कमु करायूं न छा। इहो कारकर्दगी आहे हिननि जी। अच्छा, तव्हांजो जेको दौर हो उहो उनजी कारकर्दगी छा हुई, कहिड़ा तव्हां मंसूबा? उन में रोड ॾिसो थर जा जेको माण्हू हिते नामुमकिन सम्झंदा त हिते रोड को पहुचंदो, उते मोटरवे जहिड़ा रोड ठाहिया आहिनि। पाणी जूं लाइनूं पहुतियूं आहिनि, पाइप लाइनूं सभु हिननि मिठी के इस्लाम कोट के अॻिते नंगर ॾे वेही पे। पाणी हाणे हले ई कोन थो। मुंहिंजे ज़माने में हफ़्ते में 2 दफ़ा पाणी मिलंदो, हाणे जेको आहे सो महीने में बि कोन थो मिले। हिते टैंकर माफ़िया आहे, जेको बि हिते किन सियासतदाननि जे ई टैंकर्स आहिनि उन में, उहो उन्हनि टैंकर्स माफ़िया जे करे पाणी माण्हुनि खे ॾियनि कोन था। जीअं पाणी जेकॾहिं माण्हुनि खे आम मिलंदो त ख़रीद छो कंदा टैंकर्स जो। सो इन करे उहे माण्हुनि खे पाणी ॾियनि कोन था। टैंकर्स माफ़िया जेका आहे सो टैंकर्स जे थ्रू माण्हू ग़रीब माण्हू आहिनि, ॿारहड़ियुनि में माण्हुनि खे पाणी खपे थो, सो टैंकर्स माफ़िया उनजे थ्रू जेको आहे सो पाणी ॾियनि था। थर जो हिन वक़्तु अहम मसइलो छा आहे जेको तव्हां सम्झो था, जेकॾहिं मिसाल तव्हां चूंडिजी वञो था, उन अहम मसइलो तव्हां सम्झो था जंहिं ते तव्हां असेंबली में ॻाल्हि रखंदो? ॾिसो, अहम मसइलो हूअं त हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेशन जो, लॉ एंड ऑर्डर जो मसइलो थ्रू आउट सिंध आहे। थ्रू आउट पाकिस्तान त आयल आहे न, पर सिंध में त आहे ई आहे। सो उहो एडमिनिस्ट्रेशन जो मसइलो आहे, डेवलपमेंट जो मसइलो आहे। हिते माण्हुनि जो जेको आहे सो जीअण जंजाल करे छॾियो अथनि, उहो अहम मसइलो आहे। FIR केसिस कूड़ा थरपारकर में सालनि में को FIR दाख़िल थींदी कंहिं ज़माने में। हाणे त FIR जो जेको आहे सो ही तह लॻी वियो आहे। ऐं जेकॾहिं इनशाला हुकूमत बदिलबी थी, FIR कढंदासीं, केतिरियूं थियनि केतिरियूं कूड़ियूं थियनि, पर कोर्ट में वञी सभु कूड़ियूं थी थियनि। पर हिते त माण्हुनि खे वीचारा ॾोही आहे, बेॾोही आहे, टंगे था छॾनि। निगरान हुकूमत जी कारकर्दगी कीअं था ॾिसो? इलेक्शन फ्री एंड फेयर थींदी? थो चई सघे इलेक्शन थींदी, तंहिंखां पोइ चवंदो हिन खां अॻु में फेयर फ्री न थी आहे। ख़ासि तौरु असां वटि हिते सिंध में त न थी आहे। पोलिंग स्टेशन्स उन्हनि तब्दील करे छॾियूं, जेके अरिड़हं वारियूं पोलिंग स्टेशन्स हुयूं, जेके उन्हनि खे तब्दील करणियूं बि कोन हुयूं, उहे कयूं अथनि। ॿियूं कयूं अथनि। स्टाफ सॼो जेको आहे उन्हनि जो मनपसंदि माण्हू जेके उन्हनि खे लॻायो अथनि। ऐं हींअर बि मूंखे मिठी में रिपोर्ट मिली आहे त जेके पोस्टल बैलेट आहिनि, उहे जेको आहे सो हिकिड़ो ई माण्हू खणी वञी ॾेई आयो आहे कंहिं PP उम्मीदवार जे हथ में। सो ईअं पियो थिए। आख़िरी सुवाल आहे, तव्हांजे कीअं था ॾिसो? माण्हू ज़बरदस्त वोट पिया ॾियनि। मूंखे पंहिंजे लाइ त तवका हुई आहे त माण्हू ईअं ई वोट ॾींदा, पर सची ॻाल्हि आहे त मूं इहो सम्झो त ऐं सिंध जो चीफ मिनिस्टर आहियां, त मूंखे सिंध लेवल ते सियासत करणु खपे। ऐं थर वारा मूंखे सुञाणनि था, ऐं थर वारनि खे मुंहिंजो क़दुरु बि हूंदो। इन करे मूं पहिरीं जेको आहे असां ज़ोर थरपारकर ते पंहिंजो पाण एतिरो न ॾींदो हुउसि। छोकिरा हूंदा ॿिया हमरा वर्कर्स उन्हनि जे, पर हिन दफ़े आऊं पाण अची हिते वेठो आहियां। ऐं इन करे माण्हू जेको आहे सो इज़त कनि पिया, ख़ासि तौरु मुंहिंजे वोट जे सिलसिले में। ॿियनि खे बि ॾींदा, असांजे पूरे ग्रुप खे, पार्टी खे। पर विच में 2-3 इलेक्शनूं, ऐं कॾहिं मीरपुर ख़ासि, कॾहिं उमरकोट, कॾहिं किथां, सो पोइ माण्हुनि वरी ग़ाइबाना जेको आहे सो कोन ॾिना वोट, हाणे त ॾियनि पिया। सलाम कोट वारो जेको PS आहे, उते पीपल्स पार्टी GDA जे विच में मुक़ाबिलो आहे। उते जेको PTI जो हिमायती आहे लजपत सूराणी, इहो जेकॾहिं इलेक्शन बीहे थो, वोट खणे थो, त नुक़सानु कंहिंखे थो ॾिए? इहा वोटर्स खे ख़बर हूंदी कंहिंजा वोटर्स था, हुननि जा वोटर लजपत खे था ॾियनि जा असांजा था ॾियनि। पर न, इहो त इलेक्शन थींदी तॾहिं रिज़ल्ट ईंदी, पोइ ख़बर पवंदी। पर लजपत असां सां गॾु रहियो आहे। असां हर मुश्किल वक़्त में लजपत सां गॾु रहिया आहियूं। लजपत जी मदद बि कई आहे ऐं हिन वक़्तु बीठो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, लजपत MNA ते मुंहिंजी मुखालफ़त कोन पियो करे। अच्छा, हा।
वोटनि में। सो MNA ते मुंहिंजी मुखालफ़त कोन पियो करे, पर हाणे इहो ज़रूरु आहे त असांजा वोट ख़राबु थींदा, ज़ाया थींदा। पर कुझु माण्हू चवनि था त पीपल्स पार्टी जा वधीक ज़ाया थींदा, कुझु चवनि था त न असांजा थींदा। तो इहो त हाणे इलेक्शन डे ते ख़बर पवंदी। महिरबानी सर।